हैदराबाद पुलिस तरफा कोटड़ी में चढ़ाई करे एक शख्स के गिरफ्तारी बाद गुम करण ऐं पोइ रिश्वत घुरण वारी ऑडियो वायरल थियण खां पोइ पुलिस दबाव विझी गिरफ्तार शख्स जी घरवारी जो बयान बदिलाए छॾियो आहे। कोटड़ी मां गिरफ्तारी बाद गुम कयल एसएचओ निसार शाह सां 1,80,000 जो बंदोबस्त करण वारी ऑडियो वायरल थियण ऐं एसएसपी हैदराबाद पारां जांच जो हुकुम ॾियण जे ॿिए ॾींहुं औरत पंहिंजो मौक़िफ़ तब्दील करे छॾियो। हज़ूर बख्श जी घरवारी नसीम ख़ातून जो वीडियो बयान साम्हूं आयो आहे, जंहिंमें संदसि चवणो हो त संदसि मुड़ुस सां राब्ते में आहे, जल्द घर अची वेंदो। अवां खे नासिन अपडेट कयूं पिया। ज़रियन सिंध टीवी न्यूज़ खे ॿुधायो आहे त ऑडियो वायरल थियण खां पोइ एसएचओ निसार शाह कोटड़ी पहुची नारी खे धमकायो, जंहिं खां पोइ हुन पंहिंजो बयान तब्दील कयो आहे। नाज़रीन, अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। हैदराबाद पुलिस तरफा कोटड़ी में चढ़ाई करे एक शख्स के गिरफ्तारी बाद गुम करण ऐं पोइ रिश्वत घुरण वारी ऑडियो वायरल थियण खां पोइ पुलिस दबाव विझी गिरफ्तार शख्स जी घरवारी जो बयान बदिलाए छॾियो आहे। कोटड़ी मां गिरफ्तारी बाद गुम कयल एसएचओ निसार शाह सां 1,80,000 जो बंदोबस्त करण वारी ऑडियो वायरल थियण ऐं एसएसपी हैदराबाद पारां जांच जो हुकुम ॾियण जे ॿिए ॾींहुं औरत पंहिंजो मौक़िफ़ तब्दील करे छॾियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र हकड़ो सां। ज़फ़र, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। जी बिल्कुल, एसएचओ फुलेली निसार शाह जी जेका जादू वारी डंडी हुई उहा कमु करे वई ऐं उन जे जादू वारी डंडीअ उहा औरत जंहिं ॿधी अॻ में हिकिड़ो निसार शाह सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल कई त 1,80,000 रुपया हुन वटि आहिनि ऐं उहा खणी अचे थी। उहा ऑडियो वायरल थी हुई, जंहिंखां पोइ उहा ऑडियो वायरल थी ऐं डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी हैदराबाद नोटिस वरितो ऐं उन ते जेको आहे इंक्वायरी कमेटी जोड़ी, जंहिंखां पोइ वरी औरत हिकु निजी टीवी चैनल ऐं कुझु सोशल मीडिया जे चैनलनि ते इन शइ जी तस्दीक कई हुई। 1,80,000 रुपया हुनखे ॾिना आहिनि ऐं जेको आहे सो उनखे बावजूदि अञा बि हुन खां पैसा घुरिया था वञनि ऐं हुनजो मुड़ुसु जेको आहे हज़ूर बख्श उहो अञा ताईं गुम आहे। पुलिस हुननि खे नथी ॾे, जंहिंखां पोइ अॼु हुनजो वीडियो बयान जारी थियो आहे। नसीम औरत आहे हज़ूर बख्श जी घरवारी, अॼु हुन वीडियो बयान जारी करे चयो आहे त हुनजे मुड़ुस जो हुन सां राब्तो आहे ऐं कुझु ॾींहंनि में हुन सां अची वेंदो ऐं निसार शाह सां हुनजी कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि न थी आहे। जेका ऑडियो वायरल थी आहे उहा मुखालिफ़नि ऐं नामालूम माण्हुनि कई आहे, हुनजो हुन ऑडियो सां को बि तालुक़ु कोन्हे। निसार शाह अॻ में बि अहिड़े क़िस्म जा तमामु घणा केस करे चुको आहे, पर हमेशह बाअसर हुजण जे करे हुनखे अहिड़े क़िस्म जा केस फबी चुका आहिनि, जंहिंजे करे हीउ जेको 1,80,000 वारो मामिलो हुयो औरत खां वठी चुको हो हुनजे मुड़ुस जे आज़ादीअ जे लाइ ऐं अञा ताईं बि जेको ॿिया पैसा बि हुन खां घुरे पियो। बरहाली उहा मामिलो जेको हाई लेवल जो इशू थी वियो, मीडिया ते अची वियो, ख़ासि तौर ते सिंध टीवी ते जेका ख़बर नशर थी, उन खां पोइ डीआईजी हैदराबाद सख़्ती सां नोटिस वठंदे एसएसपी खे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो आहे। ॿियो ताज़ा इतला आहिनि त एसएसपी हैदराबाद निसार शाह खे जेको आहे सो मुअत्तल करे छॾियो आहे। जी ठीकु आहे ज़फ़र हकड़ो, वॾी महिरबानी अवां जी इन हवाले सां अवां अपडेट कयो। नाज़रीन, अवां खे आगाही ॾींदा हलूं हिकु भेरो ॿीहर त कोटड़ी मां गिरफ़्तारी बाद गुम कयल एसएचओ निसार शाह सां 1,80,000 जो बंदोबस्त करण वारी ऑडियो वायरल थियण ऐं एसएसपी हैदराबाद पारां जांच जो हुकुम ॾियण जे ॿिए ॾींहुं औरत पंहिंजो मौक़िफ़ तब्दील करे छॾियो। नाज़रीन, अचो तव्हांखे उहो ऑडियो ॿुधायूं था। नसीम पवरा ऐं मुंहिंजे नाले सां रिकॉर्डिंग इशू थी आहे, सो उहा जाली आहे ऐं मुंहिंजो राब्तो को बि कोन थियो आहे साईं निसार शाह सां को बि मुंहिंजो राब्तो कोन थियो आहे। इहो ग़लति आहे, सभु कूड़ा मां वई कोन आहे, इहो सभु हुननि मीडिया वारनि ग़लति फैलायो आहे। मूंखे का ख़बर ई न आहे ऐं मुंहिंजो घर वारे मूंसां राब्तो कयो आहे ऐं उहो 2 ॾींहंनि में घर अची वेंदो ऐं मूं पुलिस वारनि खे कंहिंखे पैसा वैसा ॾिना ई कोन्हनि। मां पाण ग़रीब मां पैसा किथां आणींदसि। नाज़रीन, नारी जो वीडियो बयान ॿुधो, इन हवाले सां अवां खे अपडेट बि कयोसीं। नाज़रीन, इन हवाले सां अवां खे अञा आगाही ॾींदा रहंदासीं।